हाज़रीन ऐं नाज़रीन, मौसम जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 29 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध जे इलाइक़नि मतिलबु सिंध भर में मौसम जी सूरत-हाल छा रहंदी। मौसम खां अपडेट रहण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसोवीलो खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो वीडियो तो महिरबानी करे इन्ही के फॉलो लाइक ज़रूर वीडियो के शेयर कयो जीअं कंहिं ॿिए खे भी मौसम जी अपडेट मिली सके। हाज़रीन ऐं नाज़रीन, तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदा हलूं तफ़सील सां इन वीडियो के ज़रूर पूरो ॾिसिजो। अॼु जेको आहे मौसम जी अपडेट कुछ मुख़्तलिफ़ आहे। अचण वारे 2-3 ॾींहंनि में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो, लेकिन अॼु जी अपडेट ॾींदासीं सिंध ऐं बलूचिस्तान में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। 2-3 ॾींहंनि ताईं इहो सिलसिलो हली सघे थो। बाक़ी पंजाब ऐं शुमाली पंजाब जे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। चेलम, मरी, कुहाट, लाहौर मतिलबु काफ़ी इलाइक़नि में बरसाति 24 कलाकनि जे दौरान थींदी ऐं KBK जे इलाइक़नि में भी कुझु बरसाति जा इम्कान आहिनि, उते बरसाति थी सघे थी पई। ऐं सिंध ऐं बलूचिस्तान ॿिन्ही सूबनि में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो अचण 24 कलाकनि जे दौरान। रोज़ाना जीअं तव्हांखे अपडेट ॾींदा आहियूं, हीअ बि अपडेट अॼु 29 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान जी आहे। 2-3 ॾींहंनि ताईं मौसम जेको आहे साॻी सूरत हाल रही सघे थी। बाक़ी जेकर रोज़ाना अपडेट ईंदी वेंदी असां तव्हांखे ॾींदासीं। सिंध जी ख़ासि करे अपडेट ॾींदा आहियूं मौसम जी, जीअं सिंधी भाइरनि खे मौसम जी अपडेट मिली सघे, हर वक़्तु मौसम खां बाख़बर हुजनि। अॼु 29 अगस्त 24 कलाकनि जे दौरान सिंध ऐं बलूचिस्तान में साॻी सूरत हाल मौसम जी रहंदी। मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। अॼु किथे भी बरसाति जा इम्कान न आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।